कि मोहम्मद से वफा तूने, कि मोहम्मद से वफा तूने, तो हम तेरे हैं। ये जहां चीज क्या है, लोहे व कलम भी तेरे हैं। जिस दिल में मोहम्मद की मोहब्बत नहीं है, जिस दिल में मोहम्मद की मोहब्बत नहीं है, समझ लो कि उसकी किस्मत में जन्नत नहीं है। दमकता रहे तेरे रोजे का मंजर, दमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली। हमें भी अता हो इश्क अबू ज़र, हमें भी अता हो वो जज्बा बिलाली। अज 2 दिसंबर 2024 बिलाल मस्जिद जतोई मोहल्ला आराई में बिरादर अजीज मुजाहिद इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती हबीबुल्लाह जतोई साहब जे हुकूमत मोहतरम जनाब नूरुल्लाह जतोई, मोहतरम जनाब अब्दुल रशीद जतोई साहब जे दावत ते अज इन दीनी प्रोग्राम में हाजिरी नसीब थी। दुआ शाल रब से मुंजी अवां जी हाजिरी के कबूल ऐं मकबूल फरमाए। मुझा मोहतरम दोस्तों, तवां असां वडा खुश नसीब आहियूं जो तवां असां के एड़ो नबी मिलियो जंहिंखे अल्लाह रहमतुल लिल आलमीन बणाए करे मोकिलियो। तवां असां वडा खुश नसीब हूं जंहिंखे रब करीम एॾा त लक़ब इनायत फरमाया। जेकॾहिं सॼी रात मां मिठे मोहम्मद मीर जा लक़ब अवां खे ॿुधायां त मुंहिंजी ॻाल्हि त ख़त्म थी वेंदी, इल्मु ख़त्म थी वेंदो, लेकिन मिठे मोहम्मद जा बयान कयल लक़ब ख़त्म न थींदा। छो त हे सॼो क़ुरान मदीने जे मीर जे शान सां भरियो पियो ऐं लक़ब बि क़ुरान मां। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह साईं खे पंहिंजो महबूब एॾो त प्यारो आहे, कॾहिं बि रब हीअं सॾु न कयोसि त या मोहम्मद। अल्लाह जॾहिं बि पंहिंजे हबीब खे सॾु कयो, कॾहिं तो चए या अय्युहल मुज़म्मिल, कॾहिं तो चए या अय्युहल मुद्दथिर, कॾहिं तो चए यासीन, कॾहिं तो चए ताहा, कॾहिं तो चए कौसर। मिठे मोहम्मद मीर के कॾहिं भी अल्लाह या जो लफ्ज़ इस्तेमाल करे पंहिंजे हबीब के न सॾियो, छो त मिठो मोहम्मद इज्जत वारो हो। अल्लाह के सॼी कायनात सॼी मखलूक मझां को वधीक प्यारो आहे त अमड़ आमिना जो लाल। ॾाढिया सुभान अल्लाह। मां त वाइज़ मुख्तसर कंदुम इंशाअल्लाह। असांजा बेहतरीन खतीब सिंध बलोचिस्तान जी सूंह हजरत मौलाना सईद अब्दुल्ला अब्बासी साहब ऐं असांजो प्यारो साईं हजरत मौलाना सईद अब्दुल जब्बार हैदरी साहब अल्हम्दुलिल्लाह वो भी पहुची चुका आहिनि। पर मुंहिंजी दिल थी चवे मां भी मदीने वारे साईं जो शान अवां जे नज़र कयां। ॾाढिया चो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। मुसलमानों कलमे वारो मुझे जुबान के ताकत ना है जो मां मदीने वारे मीर जो शान बयान करे सगा। हाय एड़ो दिल पर मिठो मोहम्मद मीर तवां असां के मिलियो आ, जै जै रब करीम पंहिंजे कुरान में फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। जंहिंजी दिल थी चाहे हिन ई साल मिठे मोहम्मद जो शहर मक्को ऐं मदीनो ॾिसी चा। ॾाढिया चओ सुभान अल्लाह।
अजो मां तव्हां के दुआ तो के अल्लाह तव्हां सा सबिन के मिठे मोहम्मद मीर जे शहर मक्के जो भी दीदार नसीब कराए। अल्लाह मदीने जे मीर जे शहर मदीने जो भी दीदार नसीब कराए। मां हजरत मौलाना साईं मुफ्ती हबीबुल्लाह जो तो हिसाब के मुबारकबाद तो चवा जो खानदान मां 6 फैमिलिन समेत मिठे मोहम्मद जे शहर मक्के मदीने जो दीदार करे आयो। दिल सा सुभान अल्लाह चो दिल सा। मुसलमानों कलमे वारो मां हर जगह ते अर्ज कयो आ अजो अवां के भी अर्ज तो कया अल्लाह पैसो देवत मिठे मोहम्मद जो शारो मक्को भी घुमी अचो त मदीनो भी घुमी अचो। आए दुनिया जा इंसानो मां केड़े अंदाज सा मक्के मदीने जो गालियो अवां जे सामो पेश कया। मां रब जा शुक्राना अदा तो क्या अल्लाह मुखे भी मक्के ए मदीने जो दीदार नसीब करायो आ। ताज़ो मां त हाणे ॾिसी आयो आ कुल 10 ॾींहं थिया नड़िया जो सुभान। मुसलमानों कलमे वारो अजो नुस्खो ॾिनियो तो वञाव मिठे मोहम्मद जे मथा दुरूद घणो पढ़ो जल्दी इंशाअल्लाह मदीने शहर पहुची वेंदो। अवां दुरूद हिते पढ़ंदो मलाइका अवां जो दुरूद खणी मिठे मोहम्मद जे साए रोज़े ते पहुचाईंदा। अञा तवज्जो कर जेको दुरूद अवां हिते पढ़ंदो अल्लाह जो कसम इहो मुंहिंजे साईं जे रोज़े जे मथां भी पहुचंदो त अबू बकर ऐं उमर जे मथां भी पहुचंदो। छो त मिठे मोहम्मद अमीर सां गॾु सुणो अबू बकर भी आ त सुणो उमर भी आओ। वञो वञो पंहिंजे अखियुनि सां सुणो उमर ऐं अबू बकर ॾिसी आओ जेके दिलबर जे भाकुर में सुता पिया थई। ॾिसण सां अख खे असर थई ईमान ताज़ो थी पवंदई। अल्लाह जो कसम मां कहिड़े अंदाज़ सां मिठे मोहम्मद जे शहर मक्के मदीने जी तारीफ़ कया। ओ जंहिं जगह ते अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो आ क़ुरान के खोली या त सूरत मक्की नजर ईंदई या त सूरत मदनी नजर ईंदई। छो त कुरान या त मक्के में नाज़िल थियो आ या कुरान मदीने में नाज़िल थियो आ। अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमानों कलमे वारो कुरान में हर चीज अवां बुधी आओ। अरफा जो तज़किरो ॿुधो आ मिना जो तज़किरो ॿुधो आ मक्के जो तज़किरो ॿुधो आ मदीने जो तज़किरो ॿुधो आ ओहद जो तज़किरो ॿुधो आ बदर जो तज़किरो ॿुधो ताइफ जो तज़किरो ॿुधो आ गारे सौर भी ॿुधी आ गारे हिरा भी ॿुधी आ। वञ वञ पंहिंजे अखियुनि सां उहो जबल ॾिसी आओ जंहिं जगह ते नबूअत खां पहिरियां मुंहिंजो साईं मिठो मोहम्मद मीर रोज़ानो वञी करे मथे अल्लाह जी इबादत करे ईंदो हो। तो असां पंहिंजे घर खां मस्जिद जे तरफ़ नथा अचूं। साईं गोॾनि में सूर आ साईं पोड़ पा शुगर जो मरीज़ आ पेट में सूर आ मथे में सूर आ। हाय कुर्बान वञा मां दिलबर मिठे मोहम्मद मीर जे कदमनि तां मुंहिंजो साईं रोज़ानो पंहिंजा कदम मुबारक नूरे जबल ते खणी ईंदा। अल्लाह जो कसम उहा जगह भी रब करीम मूंखे ॾेखारी जाते जनाबे जिब्रील क़ुरान खणी आयो। ॾाढिया सुभान अल्लाह चओ त मां क़ुरान पढ़ां। फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल क़लम। ये जॾहिं क़ुरान जूं 5 आयतूं नाज़िल थियूं मुंहिंजो साईं 4000 फुट बुलंदी ते जबल जे अंदर मौजूद आ। जनाबे जिब्रील मुझे महबूब जे खिदमत में कुरान जो 5 आयतूं खणी आया। मुझो साईं तकड़ तकड़ में अम्मा बीबी खदीजतुल कुबरा वट आया। पाण फरमाए खदीजा ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी खदीजा मां मोहम्मद जे मथा चादर के ओढ़ मुझे मथा चादर वेड़। अजो मां अजीब मंजर ॾिठो आ अजीब दास्तान ॾिठो आ। ओ गोठा आरई जा मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम मां कहिड़े अंदाज़ सां मिठे मोहम्मद जो शान मिठे मोहम्मद अमीर जो मकाम अवां जे खिदमत में पेश कयां। अल्लाह जो कसम तवां सां वॾा खुश नसीब हूं जो रहमतुल लिल आलमीन नबी असां खे मिलियो आ। अल्लाह फरमा मोमिनन जे मथा
मां अल्लाह जो थोरो आ फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बात फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन। खुदा जो कसम असा में दम ही ना है, असा में ताकत ना है जो रब जा थोरा लाए सघूं। वरी अल्लाह वॾे में वॾो थोरो इहो कयो जो ॿिन्ही जहाननि जो सरदार असां खे ॾिनो। ॾाढा सुभान अल्लाह चओ, मां पंहिंजे तकरीर खे कंप्लीट थो कयां। हाय एड़ो दिलबर मिलियो जेको अंगुर जो इशारो करे चंड ॿ टुकड़ा बणजी वञे। एड़ो दिलबर मिठो मोहम्मद मीर मिलियो आ जेको अंगुर जो इशारो करे खजीअ जो गोशो कदमन में अची करे अशद कलमा पढ़ी करे दुनिया वारन के ॿुधाए ता न मनियो मां खजीअ जो गोशो भी शाहिदी तो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे। एड़ो सोनो दिलबर मिठो मोहम्मद मीर मिलियो वा जैसा हरणी भी गालायो वाओ, जैसा नाची भी गालायो वाओ, ओ जैसा पखी भी गालायो वाओ, जैसा परंदा गालाईंदा हो, जैसा दरंदा गालाईंदा हो। अल्लाह जो कसम जेकॾहिं घुमंदा हो ककर मथां छांव कंदा हो, जेकॾहिं मुंहिंजो साईं उस में वेंदा हो परे वण बीठल चती हणी करे मुंहिंजे दिलबर मिठे मोहम्मद मीर जे मथां छांव करे अची करे बेंदा हो। मां कहिड़े अंदाज़ सां आका जो शान बयान कयां। मौलाना जलसे जो उन्वान रखियो आ मकाम मुस्तफा। कुरान तो फरमाए वरफाना लक ज़िक्रक, अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना दिलबर मिठा मोहम्मद मीर असां तुंहिंजे मकाम खे बुलंद करे छॾियो आओ, तुंहिंजे शान खे बुलंद करे छॾियो आओ। रब्बे मोहम्मद जो कसम आओ 1450 साल गुज़री विया अल्लाह जे नाले सां गॾु अमड़ आमिना जे नाले अमड़ आमिना जे बचड़े जो नालो गूंजी रहियो आहे। अगर बिलाल मस्जिद में मुअज़्ज़िन चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह उते चवंदो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमानों कलमे वारो 1450 साल गुज़री विया। इकामत जे अंदर अल्लाह जे नाले सां गॾु मिठे मोहम्मद जो नालो आहे। निकाह में अल्लाह जे नाले सां गॾु मिठे मोहम्मद जो नालो आहे। जनाज़े में अल्लाह जी तारीफ़ सां गॾु मिठे मोहम्मद जे मथां दुरूद आहे। सरदारन जे कचारी हुजे ग़रीबन जी कचारी हुजे अल्लाह जे नाले सां गॾु यतीम मिठे मोहम्मद मीर जो नालो आहे। अल्लाह फरमाए वरफाना लक ज़िक्रक, ओ सोना तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे मक़ाम खे तुंहिंजे शान खे असां बुलंद करे छॾियो आहे। हाय मां कहिड़े अंदाज़ सां सुणे दिलबर जो शान अवां खे ॿुधाया। अञा मुंहिंजो साईं धरती ते पैदाई न थिया हज़ारे साल पहिरियां ॾाढे आदम नबी पंहिंजे नबूअत सां गॾु मिठे मोहम्मद जी बुलंदी बयान कई आहे, मिठे मोहम्मद जी रिसालत बयान कई आहे। हज़रत नूह नबी मिठे मोहम्मद जी इमामत बयान कई आहे। हज़रत यूसुफ याकूब यूनुस यहया ज़करिया नबी मिठे मोहम्मद जी ख़त्मे नबूवत बयान कई आहे। हाय दुनिया जा इंसानो अल्लाह फरमाए वरफाना लक ज़िक्रक, मां तुंहिंजे शान ईमान खे बुलंद करे छॾियो आहे, तुंहिंजे मक़ाम खे बुलंद करे छॾियो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं जो एॾो वॾो मक़ाम आहे जो अॼु ग़रीब त हुज़ूर जो ज़िक्र कनि पिया पर अमीर भी ज़िक्र कनि पिया, दोस्त त ज़िक्र कनि पिया पर दुश्मन भी ज़िक्र कनि पिया। अरब त मिठे मोहम्मद जो ज़िक्र कनि पिया पर अजम भी मिठे मोहम्मद जो ज़िक्र कनि पिया। हाय मिठे मोहम्मद जे साए रोज़े ते अवां खे अरब त दुरूद पढ़ंदे नज़र ईंदा
पर अजमी भी दुरूद पढ़ंदे नजर ईंदा अंग्रेजी पढ़ण वारा भी मिठे मुहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदे नजर ईंदा माण्हू 12 कलाक जहाज़न जा सफ़र करे मिठे मुहम्मद जो ज़िक्र करण अचनि पिया दुरूद ऐं सलाम पेश करण अचनि पिया हाय दुनिया जा इंसान मां कहिड़े अंदाज़ सां यतीम मिठे मुहम्मद अमीर जो शान बयान कया अम्मा आमिना साण के जने दिल पर मिठो मुहम्मद अमीर मिलियो अम्मा जे अखड़न मां अम्मा जे चपड़न मां मुर्क भी निकरे पई त गोड़ा भी निकरन पिया अम्मा मुर्की छाजे करे रही अम्मा थी फरमाए मुर्का इन जे करे थी त अजु ताईं हेड़ो सोनो लाल कंहिंखे भी न मिलियो बस आमिना के मिलियो आमिना रोए छाजे करे थी अम्मा आमिना सण फरमाए थी इन जे करे काश अब्दुल्ला हुजे हा मुझे बच्चे जो अबो हुजे हा मुझे बच्चे के ॾिसे हा वो भी करीम रब जा शुक्राना अदा करे हा अल्लाहु अकबर कबीरा मुसलमानों कलमे वारो मां केड़े अंदाज सां दिलबर जी रहमत बयान कया बरकत बयान कया सोने मुहम्मद जा मौजज़ा बयान कया सोने मुहम्मद जे हथन जो बरकतूं बयान कया या मुहम्मद जे लोआब जो बरकतूं बयान कया या मिठे मुहम्मद जे ओभर जो बरकतूं बयान कया या मिठे मुहम्मद जे कदमन जो बरकतूं बयान कया मुसलमानों कलमे वारो तवां सां वडा खुश नसीब हूं जो अल्लाह तवां असां के एड़ो सोनो मिठो मुहम्मद मीर अता फरमायो ओ जेको ओभर कंदो हो खीर जे हिकड़े प्याले में 17 साबे सुफा जा साहबा पी करे ढो करे वेंदा ॾाढिया त चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर हजरत अबू हुरैरा साईं फरमाइन था नबी साईं खीर जो प्यालो मूंखे ॾिनो ॾाढी बुख लॻल हुई ॾाढी उञ लॻल हुई साईं जन फरमाए पुट अबू हुरैरा ओरे आओ खीर जो प्यालो हटायो हजरत अबू हुरैरा फरमाइन था मां ॾाढी ख़ुशी कई त मिठो मुहम्मद मीर खीर जो प्यालो मां अकेले के पीअण जे लाइ ॾींदा आए तवज्जो मां मिठे मुहम्मद मीर जे ओभर जे हिकड़ी ॻाल्हि खे बयान कया अल्लाहु अकबर कबीरा हजरत अबू हुरैरा जे हथ में खीर जो प्यालो मिलियो पहिरियां साईं उन के पाण ओभर फरमायो पाण फरमाए अबू हुरैरा ओ मुझे मदरसे जा गरीब मिस्कीन मुसाफिर तालिब असहाबे सुफ़ा ते मिठे मुहम्मद अमीर जो कुरान पढ़ण वारा अल्लाह जो कलाम पढ़ण वारा अल्लाह जे दीन के हासिल करण वारा गरीब मिस्कीन सहाबा असहाबे सुफ़ा ते पढ़ण वारा मुझे साईं जा 70 सहाबा बुखिया उन्या मुझो साईं पाण भी बुखे उन ते हा मुझे साईं जे प्यारे सहाबी बुखे उन जी अबू हुरैरा दाह कया मुझे साईं फरमायो वञो वञो सहाबियो पंहिंजे घर में काशे ॾिसी अचो सहाबा वया सब वापस मोटी आया बस हिकड़ो खीर जो प्यालो साईं जे खिदमत में अची करे पेश कयो हजरत अबू हुरैरा फरमाइन था मां ॾाढो ख़ुश थियो मिठो मुहम्मद मूंखे ॾींदा पर मुझे साईं फरमाए अबू हुरैरा सजे पासे का शुरू थी 70 सहाबा के खीर पियारिया आखिर में तू पी जाए आए को सुभान अल्लाह चवण वारो लगे तो सुभान अल्लाह ते पाबंदी लगी वई अल्लाह वञ वञ असहाबे सुफ़ा अखिन सां ॾिसी हाय खुदा जो कसम दीन तो असा के मुफ्त में मिलियो तॾहिं दीन जो कदुर नाहे कुरान जो कदुर नाहे आलिमन जो कदुर नाहे शरीयत जो कदुर नाहे अल्लाह जो कसम रहमत वारो नबी मौजूदा 1.25 लाख सहाबा बुख ते हिन 1.25 लाख सहाबा उञ ते हिन मुसलमानो अज भी मदरसन जी वञी करे जांच लहजो छो त मदरसन में भी गरीब पढ़ी रहिया आहिनि मिस्कीन पढ़ी रहिया आहिनि यतीम पढ़ी रहिया आहिनि नाबीना पढ़ी रहिया आहिनि उन वक्त भी मुझे मिठे मुहम्मद जे असहाबे सुफ़ा जो इहो ही आलम हो गरीब मिस्कीन अबोज लावारिस मिठे मुहम्मद वट कुरान पढ़ण ईंदा हा मुसलमानो हे जेके दीनी मदरसा आहिनि दीनी इदारा आहिनि असहाबे सुफ़ा जी कड़ी आहिनि मिठे मुहम्मद का मदरसे जी शुरुआत थी आहे मदरसन सां कॾहिं भी बुग़्ज़ न रखजो उलमा सां कॾहिं भी बुग़्ज़ न रखजो तालिबन सां कॾहिं भी बुग़्ज़ न रखजो
मुझे साईं फरमायो आलिमन जी खिदमत करण त सवाब पर आलिमन जो दीदार करण ही सवाब। तालिबन सां बुग़्ज़ न रखजो जो अल्लाह जे रहमत जा फरिश्ता पंहिंजा पाक पर इन कुरान वारन जे कदमन में विछाए छॾींदा आहिनि। अल्लाहु अकबर। मुसलमानों कलमे वारो हजरत अबू हुरैरा फरमाइन था मां सॼे पासे खां शुरात कई, पियारींदो वयुम वरी ॾिसंदो वयुम अल्लाह जो कसम प्याले में काई कर न आई आ। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। हजरत अबू हुरैरा फरमाइन था 70 सहाबा खीर पी वियाओ, हिय जो नदर क्या प्याले में काई कर कोने काओ। साईं जे खिदमत में सागियो प्यालो पेश कयो आओ। मुझे साईं फरमाए अबू हुरैरा हाणे तू पी, एक दफो पी तुम, वरी साईं फरमाए अबू हुरैरा ॿियो दफो भी पी। साईं मां त ढो कयो आओ, वरी टियों दफो पी। हजरत अबू हुरैरा फरमाइन था मां ऐनी गवाह हुआ जेके मिठे मोहम्मद अमीर ओभर कई आओ। अल्लाह जो कसम जने वापस के खीर जो प्यालो मोटाए आयो आ त ओतरो ही पयो आ। आए तवज्जो ताजो बस साईं अचियो मैं पंज गाल के खत्म तो क्या हे नबी साईं जे ओभर जी बरकत आ, नबी साईं जे लुआब जी बरकत बुधो हेडे तवज्जो। साहब फरमायो साईं खूह जो पानी ॾाढो कौड़ो आ, नबी साईं उन खूह में पंहिंजी लुआब मुबारक विधी आ। अल्लाह जो कसम खूह अॼु भी मिठो आ। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। नबी साईं हजरत अबू बकर सिद्दीक साईं मक्के खां मदीने जे तरफ जॾहिं हिजरत करे आया, हजरत अबू बकर सिद्दीक के जॾहिं नांग डंग तो हणे, हजरत अबू बकर सिद्दीक जो पघर मुबारक मिठे मोहम्मद अमीर जे चेहरे ते पयो। साईं जन के जाग थी, साईं जन उथिया, हिय जो ॾिठऊं त सॼो अबू बकर ॻाढ़ो ऐं साओ लॻो पियो आ, ज़हर में सॼो जिस्म भरजी वियो आ। साईं जन फरमायो अबू बकर ख़ैरत आहे, जे साईं का शई आहे जेका डंगे थी। नबी साईं फरमायो अबू बकर पैर हटाए त सही। जॾहिं अबू बकर सिद्दीक पैर हटायो आ, मिठे मोहम्मद अमीर पंहिंजे लुआब मुबारक कढी करे अबू बकर सिद्दीक जे खुड़ीअ ते हई आ। खुदा जो कसम हजरत अबू बकर सिद्दीक को अखि चिम्ब में हजरत अबू बकर जो दर्द भी खत्म थियो त ज़हर भी खत्म थियो। हजरत अली साईं जी जंग जे मैदान में अख में धक लगो आ, अख निकरी पई आ, हुजूर जी खिदमत में पेश थियो। साईं तीर लगो आ, मिठे मोहम्मद अमीर फरमायो घबराए न, लुआब कढी करे अख में विधऊं। हजरत अली साईं जी उहा नज़र आखिर तक कायम दाइम रही। मां केड़े अंदाज़ सां मिठे मोहम्मद जो बरकतूं ॿुधायां, लुआब जो बरकतूं ॿुधायां, ओबर जो बरकतूं ॿुधायां, या मिठे मोहम्मद जा मौजज़ा ॿुधायां। दुनिया वारो अल्लाह जो कसम तवा असां वॾा खुश नसीब हूं जो रहमतुल लिल आलमीन पैगंबर असां के मिलियो। असां जो साईं सिर्फ इंसानन जो नबी न, अल्लाह जो कसम जानवरन जो भी नबी हो, पखिन जो भी नबी हो, परंदन जो भी नबी हो, दरंदन जो भी नबी हो, जिन्नन जो भी नबी हो, मलाइकन जो भी नबी हो। याद रखो मुसलमानो, जेको हुजूर के मने मुझो मिठो मोहम्मद उन जो भी नबी आ, जेको नथो मने मुझो मिठो मोहम्मद उन जो भी नबी आ। हुजूर जे सीरत सूरत हुजूर जे शान ॿुधण में केॾो न मज़ो आ। अचे तो मज़ो या न, वरी हजरत मौलाना से अब्दुल्ला अब्बासी साहब बयान कंदो माशाअल्लाह नूर अला नूर। पर याद रखो मां हर जगह ते अर्ज कंदो आ, जियां हुजूर जी सीरत में मज़ो आ, अल्लाह जो कसम ईअं हुजूर जे शरीयत में मज़ो आ। अवामा केड़ा केड़ा चाहिन था असां के हुजूर जी मज़ेदार शरीयत खपे थी। बैयत मथे के मां ॾिसां अवां चाहियो था हुजूर जी सूरत बयान कयो था, ईमान ताज़ो थे तो न। हुजूर जे मदीने जूं ॻाल्हियूं मक्के जूं ॻाल्हियूं कयो था, मज़ो अचे तो न। हुजूर जूं कचारियूं हुजूर जा मौजज़ा ॿुधायूं था त मज़ो अचे तो न। जॾहिं हुजूर जी मुकम्मिल शरीयत इन धरती ते नाफ़िज़ थींदी, आरहीं वारा केॾो न मज़ो हूंदो। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां सां सभिनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, रब से कमी पेशी माफ़ फरमाए। आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।